मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो में सिंधी ॿोली जी पहिरीं शहीद अब्दुल रज़ाक सूमरो खे 52 साल गुज़री विया। संदसि कयल जिदोजहद खे अॼु बि यादि करे सुरख सलाम पेश कयूं पियो वञे। सगा शाख मोरो पारां शहीद अब्दुल रज़ाक सूमरो जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर ऐं अजरक चाढ़े सलाम पेश कयो वियो। बाद में 52 वर्सी तकरीब मेहरान सिटीज़न क्लब मोरो में मुनक़द कई वई, जंहिंमें डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल, डॉक्टर मुमताज़ अली मेमण, प्रोफेसर शमशाद अहमद सूमरो, असलम अब्बासी, डॉक्टर ग़ुलाम नबी साफ़ी, सिंधी अल्ताफ़ सूमरो, सैयद मुख्तियार अली शाह, फ़कीर निसार अहमद मेमण, कामरेड हाशिम खोसो, असलम कोरेजो, वज़ीर फराज सोलंगी, ग़ुलाम नबी सूमरो, सैयद हसन शाह सूफियानी, सिकंदर अली कोराई, नसरुल्लाह मेमण, राशिद अली मस्तोई, माशूक कोरेजो, खुदा बख्श मेमण, अख्तर लगारी, अली शेर डेपर, तालिब हुसैन खोसो, वहीद रज़ाक मस्तोई, खालिद साहिल किरियो, अयाज लंजार, जाहिद डेपर, मखदूम इजहार जानी, मोराई जुम्मो खान राठौड़, तैमूर राजपूत ऐं ॿिया मौजूद हुआ। उन मौक़े ते ख़िताब कंदे मुक़ररीन चयो त शहीद अब्दुल रज़ाक सूमरो खे सिंधी ॿोलीअ जी पहिरीं जिदोजहद करण दौरान बेदर्दी सां शहीद कयो वियो, जंहिंखे 52 साल गुज़री चुका आहिनि, पर मुलविस माण्हुनि खे हिन वक़्त ताईं सज़ा न मिली सघी आहे। असां शहीद अब्दुल रज़ाक सूमरो जी ॾिनल क़ुर्बानी खे सुरख सलाम पेश करियूं था ऐं जेको हिन मिशन खे खणी जिदोजहद कई उन खे पाया तकमील ताईं पहुचाइण जे लाइ कोशिश कंदासीं।